अल्लाह या अल्लाह जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। ओ मुझा अल्लाह अॼु न भंड हाउस ते लख सलवात पढ़ी वई। अॼो को बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जो ख़ैर, एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं जो ख़ैर, पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। नबी सरदार जो वास्तो थी बाबा हाजी साईं खे सेहत ॾे। इमाम सज्जाद जे सदके बाबा हाजी अल्लाह वधायो के सेहत, अम्मा जी जल के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। बीमारनि खां तकलीफ़ुनि खां निजात अता फरमा। बाबा हाजी साईं जे उम्र वॾी हयाती ऐं साईं जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं, पोखुनि में बरकतूं, गंज अता फरमा। साईं जे सभिनी पुटनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे, साईं जे बचड़नि खे मौला, साईं जे बचड़नि खे बीमारनि खां बचा, बीमारनि मुश्किलातनि खां निजात अता फरमा। फैज़ मोहम्मद, शेर मोहम्मद साईं, खैर मोहम्मद साईं, तारिक साईं खे ओ मौला क़यामत ताईं कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजांइ, जा हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं जे, मोहम्मद हाशिम सियाल साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। ओ मौला सैयद सदा हुसैन शाह साईं खे सेहत ॾे। इमाम सज्जाद जे सदके सैयद सदा हुसैन शाह खे सेहत, उनजे घर बचनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हाकिम अली रिंद साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। गुलज़ार अली फुलपोटो साईं खे, अल्लाह यार फुलपोटो साईं खे जे बचड़नि खे मौला सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ऐं मौला सलवात जे सदके हाजी इमाम बख्श अब्बासी साईं खे जन्नतुल फिरदौस में आका जी गुलामी कचहरी पाड़ो नसीब फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। सॼी दुनिया में हर शिया सुन्नी ईमान वारे मोमिन जे घर लख सलवातूं थियनि, या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।